दोस्तों, साथियों, जी सिंध। अॼु दिलि चयो त तव्हां सां तव्हांजे रूबरू थिजे, तव्हां सां ॻाल्हाइण या तव्हांखे कुझु सम्झाइण जे बजाए। ऐं अॼु वरी मूं इहा कोशिशि कई त दोस्तनि खे चइजे उहे पंहिंजा के सवाल जेके सिंध जे हवाले सां सियासी हवाले सां या क़ौमी तहरीक जे हवाले सां सवालनि जे सिलसिले खे जेकॾहिं इन असीं कंटिन्यू कयूं, छाकाणि त अक्सर थिए हीअं थो त असां वटि मुंहिंजा जेके पंहिंजा ख़्याल आहिनि, जेका मुंहिंजी पंहिंजी सम्झ आहे, जेको कुझु मां चवणु चाहियां थो उहो त सम्झाईंदो आहियां पियो, पर सिंध जी उन मारूज़ी जेका सिंध जी सूरत हाल आहे, उन में सिंध जा नौजवान ऐं सिंध जा माण्हू बाशऊर जेके सिंधी आहिनि उहे छा था सम्झनि, या उन्हनि जा क़ौमी तहरीक जे हवाले सां उन्हनि वटि कहिड़ा सुवाल आहिनि, उन्हनि वटि कहिड़ी उन्हनि जी सोच ऐं सम्झ आहे। सो अॼु जेकॾहिं तव्हां हिन कचहरीअ खे सवालनि जे हवाले सां पुछंदो ऐं कचहरीअ सां उन तरीक़े सां कंदासीं त मां सम्झां थो त हिकिड़ो ॿियो पहलू बि अची वेंदो हलियो, ख़ासि करे मूंखे बि सम्झण में सवलाई थींदी त असांजा नौजवान, असांजा बाशऊर माण्हू सिंध जे हवाले सां उन्हनि वटि कहिड़ी सोच आहे, कहिड़ी सम्झ आहे। सो कोशिशि मुंहिंजी इहा आहे, तव्हां दोस्त सवाल कयो, तव्हांखे सिंध कीअं थी सम्झ में अचे, तव्हांजा क़ौमी तहरीक जे हवाले सां छा सवाल आहिनि, छा सोच आहे, छा सम्झ आहे। सो मां सम्झां थो त इहो बहितरु थींदो। ऐं उन सां गॾु जेकॾहिं चंद शयूं जिन जी वज़ाहत असीं बार बार कंदा आया आहियूं, उन में हिकिड़ी ॿ शइ जेका मां बार बार रिपीट बि कंदो रहियो आहियां, उहा इहा आहे त सिंधी समाज खे, सिंध खे पंजाब जी इहा कोशिशि रही आहे त सिंधी समाज खे कंहिं बि तरीक़े सां हिकिड़ो त ख़ौफ़ज़दा कयो वञे, ऐं ॿियो सिंधी समाज खे ग़ैर सियासी कयो वञे, यानी सियासत जेका आहे उहा सिंध जे माण्हुनि, सिंध जे नौजवाननि ऐं सिंध जे उन्हनि सियासी तंज़ीमुनि, तहरीकुनि या क़ौमी तहरीक, उन जी सियासत खे ब्लॉक कजे। इहा पंजाब जी हिकिड़ी साज़िश रही आहे। ऐं उन में घणे वक़्त खां कुझु शयूं जेके मसलन कुझु अहिड़ा मसइला ऐं मामला खणी मीडिया ते आंदा वेंदा आहिनि, पाकिस्तान जी मीडिया, पाकिस्तानी दानिश्वर, पाकिस्तान जा माण्हू हिकिड़ा अहिड़ा ग़ैर फ़रोई मसइला या त तज़ाद ई हिकिड़ा पंहिंजा पैदा कंदा आहिनि। जीअं सिंधीअ में असां वटि हिकिड़ी चवणी आहे त लठ खे पटको जो जेको असां नंढा हूंदा हुआसीं, पोइ मेला मलाखड़ा, इहे त सिंधी माण्हू हाणे मेला शायदि नथा लॻनि एतिरा, न त हर जेको आहे सो इलाइक़े में नंढो वॾो इलाइक़ो शहर हुजे उते मेलो लॻंदो हो। ऐं मेला असांजे सिंधी समाज जे ख़ुशहालीअ जी बि हिकिड़ी अलामत हूंदा हुआ, त यानी माण्हुनि में क़ुवत ख़रीद हूंदी हुई, एंटरटेन कंदा हुआ, तफ़रीह बि थींदी हुई, पर ख़रीदारी बि कंदा हुआ माण्हू। तंहिंजे करे असांजा जेके मेला लॻंदा हुआ, पोइ उन में जॾहिं मलाखड़ो जेको थींदो हो मल्ह जो, पोइ उन में हिकिड़ो मशकिरो हूंदो हो जेको लठ खे पटको ॿधी उहो लठ सां पियो मल्ह विढ़ंदो हो। यानी उहो असल में इन करे कंदो हो त जीअं जेके असुलु जेके मल्ह आहिनि उहे तयारी पिया कंदा हुआ, पहलवान जेके आहिनि विच ते अची वेंदा हुआ, जेका रिंग ठहंदी चो तरफ़ जेके माण्हू हूंदा हुआ, पोइ जेसीं ताईं उन्हनि खे उहो संदरा ॿधिजनि ऐं जेको पहलवान जेके आहिनि तयारी वठनि, उन वक़्त ताईं दोल ॿोल वॼंदो पियो। पोइ इहो मशकिरो अचे, लठ खे पटको ॿधी लठ सां मल्ह विढ़ंदो, माण्हुनि खे एंटरटेन कंदो, माण्हू जेके आहिनि उन में दिलचस्पी वठंदा हुआ। पाकिस्तानी रियासत
उन तरीक़े सां क़ौमी तहरीकूं या तारीख़ी जेके तहरीकूं आहिनि, सियासी जेके जदोजहदूं आहिनि, उन जो ध्यानु उन्हनि जो हटाइण जे लाइ हिकिड़ा ग़ैर फ़रोई तज़ाद ऐं सियासत ऐं हिकिड़ा अहिड़ा लठ के पटको जीअं उहे ॿधी पिया था विढ़नि जीअं माण्हू गुमराह रहनि। ऐं काफ़ी शयूं जेके असांखे ॾिसण में अचनि थियूं, करप्शन जे नाले में करप्शन जी हिकिड़ी वॾी हिकिड़ी प्रोपेगेंडा कई वई, पोइ उन में चयो त बाबा फलाणो बि करप्ट आहे, फलाणो बि करप्ट आहे। उन में पंजाब जा जेके आहिनि से सियासतदान, सिंध जा कुझु सियासतदान ऐं उन्हनि सभिनी खे जेको आहे सो करप्शन जे नाले में हाणे माना पंहिंजी अदलिया ऐं पंहिंजी आर्मी इन्हनि सभिनी खे मोतबर करे ऐं पेश कनि था। ऐं उहा सॼी हिकिड़ी हाणे इहा एॾी वॾी हिकिड़ी प्रोपेगेंडा कई अथनि जो माण्हू, यानी माण्हुनि वटि हिन वक़्तु जेका मींहनि खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी, ख़ासि करे कराची शहर बि जेको आहे सॼो ॿुॾी वियो हुयो। कहिड़े तरीक़े सां कराचीअ जी जेका रोडनि ते रस्तनि ते घटियुनि में जेको पाणी आयो, त चवण जो मतिलबु उहा सॼी शइ जेका यानी सूरत हाल सिंध जी, जंहिंमें बुख, बदहाली, तालीम जी तबाही, तालीम मुकमल तबाह करे छॾिया वॾेरनि भोतारनि, ऐं रोज़गार आहे कोन। सिंध जा नौजवान दर बदर आहिनि, डिग्रियूं वठी बि हू जेके आहिनि से बेरोज़गार आहिनि ऐं दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारीनि था। यानी तालीम जेका आहे उहा मुकमल तबाह आहे। प्राइमरी स्कूल बंदि आहिनि, ॻोठनि में वञो तालीम में, हाणे नौजवान या नंढड़ा असांजा मासूम ॿार उहे तालीम नथा पिराए सघनि। अहिड़ो जेको हशर थियो आहे, उहे जेके उस्ताद ऐं मास्तर जिन जी तमामु वॾी अक्सरियत, सभु मां नथो चवां, पर हिकिड़ी वॾी अक्सरियत वॾेरनि जी तरफ़ां जेका असां रखियल, उन्हनि वटि को इल्मु ऐं को शऊर कोन्हे। नतीजे में तालीम तबाह, मतां सिंध जा माण्हू पंहिंजी तालीम जे लाइ सवाल कनि, मतां सिंध जो नौजवान रोज़गार जी ॻाल्हि करे, मतां सिंध जो नौजवान जेको आहे उहो सिंध जे क़ौमी सवाल ते सियासी जेको आहे उन में हिकिड़ो तहर्क पैदा करे, उन्हनि खे मुंझाए, उन्हनि माण्हुनि खे क़ौम खे गुमराह करे, ऐं हिकिड़ा तज़ाद रियासत मथे आंदा आहिनि जो माण्हू हाणे वेठा आहिनि 24 कलाक ते, यार हे बि करप्ट आहे, हे बि करप्ट आहे। ऐं चङा भला सियासतदान, असांजा क़ौम परस्त सियासतदान, उहे बि इन में जेको आहे सो दौड़ में शामिल आहिनि, यार उहो फलाणो त तमामु वॾो को करप्ट आहे। सवाल इहो आहे त इन करप्शन जी छा एजेंसियुनि खे ख़बर कान हुई, ISI खे ख़बर कान हुई, फ़ौज खे ख़बर कान हुई, जजनि खे ख़बर कान हुई, हीअ जेके करप्शन थिए पई सिंध में, इहा करप्शन हथ सां कराई वई। जीअं वक़्त ते, जॾहिं वक़्तु हिकिड़ो थींदो न ख़ासि वक़्त ते, उन करप्शन खे जेको आहे सो पकड़ण जे नाले में, करप्शन जे ख़िलाफ़ु हिकिड़े क़िस्म जी माना वॾी हिकिड़ी मूव हलाइण जे नाले में बाक़ी मामलनि तां ध्यानु जेको आहे सो हटायो वञे। यानी मसला करप्शन हुजे, जेको कुझु हुजे, रियासत उन जे लाइ सिधो पाण ज़िम्मेवार आहे, उनखे सभु ख़बर हूंदी आहे। ऐं सिंधी माण्हुनि खे इन 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 सां गॾु हिकिड़ो जेको आहे मिसाल ॾियां, मसलन जीअं धाड़ेल फैक्टर जेको न, धाड़ेलनि जी सॼी जेका पैदावार हुई उहा फ़ौज ऐं ISI जे तरफ़ां कई वई। पुलिस, वॾेरो, ISI, आर्मी, इन्हनि सभिनी ख़बर हुई, ऐं प्लानिंग सां सिंध में धाड़ेल फैक्टर इन्हनि जेको आहे सो पैदा कयो। छाकाणि त हिकिड़ो त माण्हुनि में माना इहो तासुर पैदा कजे त यार वॾी बदअमनी आहे, वॾो जेको आहे सो आहे, ऐं दुनिया खे मैसेज ॾिजे त सिंध में उन वक़्तु तव्हां ॾिसंदो 90 ताईं माना एॾो वॾो हिकिड़ो मसइलो धाड़ेलनि जो, ऐं हर धाड़ेल जा जेके टोला हूंदा न, धाड़ेलनि जा जेके टोला ऐं ग्रुप हूंदा, खोड़ माण्हू जेके मूंखे ॿुधनि पिया, उन्हनि जा कंहिंजो मिट माइट, ॻोठ वारो, पाड़े वारो को न को धाड़ेल थियो हूंदो। ऐं हर धाड़ेल टोले में हिकिड़ो ॿ माण्हू अहिड़ो हूंदो जंहिंखे फ़ौजी चवंदा हुआ। यानी उहो माण्हू जेको फ़ौज सां बि टच में हूंदो हो या रेंजर सां टच में हूंदो हो। ऐं तव्हांखे आउं ॿुधायां थो त धाड़ेल जॾहिं सिंध में उरूज ते हा, उन वक़्तु धाड़ेलनि वटि जेके हथियार हूंदा हुआ उहे साॻा हूंदा जेके आर्मी वटि आहिनि। यानी G3 पुलिस वटि कोन हुई,
सिंध जे पुलिस वटि पुराणे क़िस्म जूं हिकिड़ियूं बंदूकूं वीचारनि खे हूंदियूं जेके 2 फायर करे टीं ते बीह रहंदियूं, पर धाड़ेलनि वटि जदीद हथियार हो। हिकिड़ो त कलाशिनकोव जेको अफ़गान जेके इनकलाब खां पोइ उहो आया, कलाशिन आई, ॿी G3, ऐं उहे हथियार जेके फ़ौज जे हुन में माना यूज़ में हूंदा हुआ, जेके फ़ौज इस्तेमालु कंदी, उहे आया कीअं धाड़ेलनि वटि। त इन हवाले सां चवण जो मतिलबु त धाड़ेल फैक्टर खे पैदा करे सिंध जे सियासत ते, सिंध जे यानी तासुर खे, जेको दुनिया में सिंध जो जेको तासुर हो त बाबा सिंधी जेके आहिनि उहे सेक्युलर आहिनि, सिंधी जेके आहिनि से तमामु हिकिड़ी मुहज़ब क़ौम आहे, उन सिंधी क़ौम जे तासुर खे ख़राबु करे दुनिया में यानी प्रोपेगेंडा कराए वई त सिंधी थींदा ई धाड़ेल आहिनि। पोइ हाणे धाड़ेल किथे आहिनि? उहा ई रियासत, उहा ई फ़ौज जॾहिं उन्हनि खे ख़तमु करण ते आया त जेके पंहिंजा हिकिड़नि खे विहारे छॾियऊं, जेके भुल चुक में जेके धाड़ेल था तिन खे मारे छॾियऊं। को बि धाड़ेल जेतिरा टोला हुआ, हर धाड़ेल जे टोले में 50 ताईं माण्हू हूंदा हुआ, 40 45, एतिरा माण्हू हुआ ई कोन जो चइजे। मिसाल मीडिया बि आहे, अख़बारूं बि आहिनि, तव्हांखे सिंध में एॾी वॾी तादाद में धाड़ेल जेतिरा हुआ ओतिरा तव्हांखे मुअल नज़र न ईंदा। चंद माण्हू हुआ जेके हिननि जे चए आखे में न हा, या जेके वीचारा पंहिंजे शौक़ में धाड़ेल थिया न, उन्हनि खे मारे विधऊं। उहे काॾे विया धाड़ेल? यानी पाण पैदा करे जॾहिं प्रोपेगेंडा करे सिंध जो तासुर ख़राबु कयूं, ऐं ज़रूरत पियनि त बाबा हाणे घर चुपड़ी करे वेही रहो, उन्हनि खे चयूं उहे घरनि वेही रहिया। अहिड़ी तरीक़े सां करप्शन आहे। करप्शन हिननि जी पंहिंजी पैदा कयल आहे, जीअं सिंध जे क़ौमी मसइलनि तां ऐं सिंध जा जेके समाजी मसइला आहिनि उन्हनि तां ध्यानु हटायो वञे। ऐं इन हवाले सां त मुकमल तरह मां अचां थो त हिन महिल सिंध जी जेका यानी 2 जेके ॻाल्हियूं आहिनि मुख्या जेके मां कंदुसि, हिकिड़ो त सिंधी समाज खे गैर सियासी कयो, ऐं ॿियो सिंध जे क़ौमी तहरीक या जेका बि चुरपुर आहे, जेको बि तहरुक आहे, उनखे ख़ौफ़ज़दा कयो। ऐं हेठी लेवल ते मां तव्हांखे हिकिड़ी ॿी गुज़ारिश कयां त सिंध में हिन महिल हेठी लेवल ताईं ISI यानी हिकिड़ो नेटवर्क विछायो आहे। यानी एजेंसियुनि जो दलाल हुजणु, माण्हुनि खे दलाल कयो पियो वञे। अॻे पुलिस जी मुख़बिरी थोरी घणी थींदी हुई, माना इनफरादी तरह केरु कंदो हो, त सिंधी समाज में इन खां वॾी बुराई ऐं गार ॿी न हूंदी त को पुलिस जो मुख़बिर थिए। चवंदा भणा इहे त भड़वो आहे सफ़ा, ऐं उनखे टके जो करे जेको आहे सो समाज में पेश कंदा। अॼु एजेंसियुनि जो ॼार जेको आहे सो नंढनि नंढनि शहरनि ताईं उन्हनि विछायो आहे। पुलिस खे जेको आहे सो नंढनि नंढनि जेको यानी थाणे जे हद ताईं, त उहा सॼी हिकिड़ी मुख़बिरनि जी ऐं दलालनि जी हिकिड़ी टीम, हिकिड़ा जेको आहे सो जिते वॾा हिकिड़ा लश्कर पैदा कया अथनि, जिन जो कमु इहो आहे त उहे जेके क़ौमी तहरीक जे सियासी कारकुन ते नज़र रखनि। इन हवाले सां कुझु तारीख़ी और सियासी किताबें चाहिए थी अगर आप कंहिं दोस्त लिखियो आहे त तारीख़ी को बलोच दोस्त आहे। जी बिल्कुलु भाई, मैं कोशिश करूँगा कि सिंध की जो हिस्ट्री है या मजमूई तौर पर जो तारीख़ी हवाले से कोई किताब वगैरह होंगे तो मैं आपको बिल्कुल सेंड करूँगा। सो चवण जो मतिलबु त नंढनि नंढनि शहरनि ताईं उहे हिननि मुख़बिरूं जेके आहिनि करण जे लाइ ISI जो नेटवर्क, पुलिस जी जेका मुख़बिरी, त जीअं क़ौमी कारकुननि में हिकिड़ो डपु ऐं ख़ौफ़ जेको आहे पैदा कजे। को बि माण्हू तहरुक न पैदा करे, को बि माण्हू यानी इंसानी हक़नि जी हद ताईं अगरि का चुरपुर थी पए, सिंध में लापता जेके माण्हू आहिनि, जेके सियासी कारकुन, क़ौमी तहरीक जा वर्कर या सोशल मीडिया ते जेके एक्टिव आहे, उन्हनि खे जेको गुम कयो वियो, उन्हनि जे लाइ कुझु अहिड़नि दोस्तनि, अहिड़नि माण्हुनि यानी थोरा मुज़ाहिरा वग़ैरह कया जेके सियासी बि कोन हुआ, माज़ीअ जा हिकिड़ा सियासी माण्हू हुआ, उन्हनि खे बि खणी गुम कयो वियो। यानी पंजाब जी फ़ौज, पंजाब जी ISI चाहे थी त सिंध में कंहिं बि क़िस्म जो यानी समाजी या सियासी मामलनि ते तहरुक न हुजे, माण्हू ढिनल हुजनि, ख़ौफ़ज़दा हुजनि। इन करे मां सम्झां थो त सिंध, उहो सिंधीअ में चवंदा आहिनि सिंध खे गिदड़नि न खाधी आहे, सिंध सुंड बि नाहे थी। बाशऊर माण्हू, बाशऊर नौजवान या सिंधी जेके बाशऊर दानिश्वर आहिनि, सियासी कारकुन आहिनि, अदीब आहिनि,
असांजो कमु आहे असीं पंहिंजे क़ौम में हौसलो पैदा कयूं। नौजवाननि जो कमु आहे, या तव्हां नौजवाननि खे ॿुधायां थो त हर शहर में सिंध जो बाशऊर नौजवान पंहिंजो अज़ ख़ुदि सिंध थी वञे, मुतहरिक थियो। तव्हां ॾिसो था, मां मिसाल ॾींदो आहियां दुनिया जे मुख़्तलिफ़ इनकलाबनि जा, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अॼु बि जेके तहरीकूं हलनि थियूं या जिते जिते बि सियासत थिए थी, उते वॾे में वॾो किरदारु नौजवाननि जो आहे। नौजवान मुतहरिक थियनि था, नौजवान पंहिंजे उन जज़्बे ऐं फ़हम, रुगो जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे, पर पंहिंजे शऊर ऐं इदराक सां जज़्बाती हुजो। सखणो जज़्बाती न, अनारकी न खपे, पर असांखे इहो तइ करिणो आहे सभ खां पहिरें त सिंध जे सियासी ऐं तारीख़ी मफ़ादनि जो शऊर छा आहे, उन मारूज़ियत जो इदराक जेको आहे उहो हुजणु ज़रूरी आहे। ऐं उनखे वठी करे सिंध जो नौजवान हर नंढे वॾे शहर में दलालनि ते बि नज़र रखो, जेके एजेंसियुनि हेठि जेके हेठि लेवल ते भर्ती करण जी जेका साज़िश कई आहे उन्हनि ते नज़र रखो, पंहिंजे क़ौमी रवायतुनि खे ज़िंदा कयो, ऐं रोडनि ते रस्तनि ते एहतजाजनि में मुज़ाहिरनि में ईअं न आहे त सिंध में यानी खोड़ मसइला थियनि था, उन में माण्हुनि जो असां वटि यानी तहरुक में यानी नथा अचनि, डपु ऐं हिकिड़े जेके उन मां निकिरो। ऐं सिंध जे नौजवान खे मां चवां थो, हिकिड़ो मुंहिंजो पैगाम आहे त सिंध बणिजी वञो नौजवानो, हर शहर में सिंध जे मसइलनि ते जेके तव्हांजे इर्द गिर्द मसइला आहिनि उन्हनि ते एहतजाज कयो। भली ॿाहिराड़ीअ में मूं पहिरें बि गुज़ारिशूं कयूं आहिनि, पाणीअ जी खोट हूंदी आहे, साड़ियुनि जे अघ जो मसइलो हुजे, फसलुनि में जिन्स जे अघ जो मसइलो हुजे, हायरियुनि सां का मसइलो हुजे, सफ़ाईअ जो मसइलो हुजे, वणकारी पोखण जो मसइलो हुजे, यानी तालीम आहे तव्हांजे ॻोठ जो तर जो स्कूल बंदि आहे इहो मसइलो हुजे, थाणे ते का बेवाजिबी थिए थी, यानी जेके बि मुख़्तलिफ़ मामला आहिनि उन्हनि ते जेको बि नौजवान जंहिं बि शहर में रहो था उते मुतहरिक थी वञो, ऐं पंहिंजे उन नंढड़ियुनि नंढड़ियुनि जदोजहदुनि खे, नंढड़ियुनि नंढड़ियुनि एजेंडाउनि खे खणी सिंध जे मजमूई क़ौमी ऐं तारीख़ी मफ़ादनि सां जोड़ियो। डपु कढो, मरणो हिकिड़े ॾींहुं सभिनी खे आहे। इन करे असां त सिंध बणिजी जे करे सिंध जे मफ़ादनि ऐं सिंध जे तारीख़ी वजूद जे लाइ, आज़ादीअ जे लाइ जेकॾहिं असांखे मौत अचे थो त इहो त तमामु वॾो हिकिड़ो एज़ाज़ु आहे, तमामु वॾो एज़ाज़ु आहे। हिन हवाले सां पंहिंजो पाण खे मुतहरिक कयो, डपु पंहिंजो पाण मां कढो, ऐं रियासत चवे थी त सिंधी समाज खे सियासत खां परे कजे, उन वक़्तु तव्हांजो कमु आहे सिंध जे बाशऊर नौजवाननि जो त तव्हां सियासत खे वधीक सघारो कयो, वधीक मुतहरिक कयो। सिंध जा दानिश्वर, सिंध जा अदीब, सिंध जा वकील, सिंध जा उस्ताद, इन्हनि समूरनि खे मां चवां थो त जेको माण्हू जिते आहे, जेको माण्हू जेतिरो बाशऊर आहे ओतिरो ई ज़िम्मेवार हुजणु घुरिजे। हिकिड़ो उस्ताद आहे, उस्ताद जो कमु रुॻो इहो कोन्हे को त ॿारनि खे पढ़ाए वञे, पर पंहिंजे ॻोठ में जिते रहे थो उते उन्हनि नौजवाननि जी तरबियत करे। असांजो उस्ताद ॿार पढ़ाई, पंहिंजे ॻोठ आयो, पंहिंजे पाड़े में जिते उते नौजवाननि खे ऐं नौजवाननि ते नज़र रखे त ही नौजवान संजीदा आहिनि, हिननि नौजवाननि में हिकिड़ी अंदरि हिकिड़ी तड़प आहे, हिकिड़ो उत्साह आहे, उन उत्साह खे, उन तड़प खे, उन जी परख कयो ऐं उनखे सिंध जे आज़ादीअ जे लाइ, सिंध जे क़ौमी ऐं तारीख़ी मफ़ादनि जे लाइ मुतहरिक कयो, उन नौजवान खे तयारु कयो। इहो कमु आहे असांजो उस्ताद जो। असांजा वकील यानी पढ़ियल लिखियल तमामु हिकिड़ो असांजो वॾो हल्को आहे, जेके असांजा सिंधी जेके वकील आहिनि उन्हनि खे मां चवां थो त जेलनि में ॾिसो त कहिड़े तरीक़े सां माण्हू सड़नि था पिया, सालनि जा साल। असांजो आम ॻोठाणो जेको मिसकीन आहे, जंहिंखे कानून जी ख़बर कान्हे का, केस जे जेको आहे सो केतिरो केस हलियो आहे, कहिड़ो केस आहे, मां छो अंदरि पियो आहे, जेलनि में ज़िंदगियूं पंहिंजूं साड़ीनि पिया, ॻारीनि पिया माण्हू। उन्हनि जे लाइ असांजा वकील हर हिकु शहर में, वॾे शहर में तव्हां वकीलनि जूं कमेटियूं ठाहियो, जेलनि ते दौरो कयो। ज़रूरी न आहे तव्हां जेको सोट मासा जेल में हुजे त उनजी मुलाक़ात करणी आहे, ऐं इहो बि ज़रूरी कोन्हे को त असांखे फ़ी वठणी आहे इन करे असीं केस जी जेका असां जांच करणु वञूं, पर सिंध
यानी आम असांजो जेको माण्हू अणपढ़ियल आहे, जंहिंखे शऊर कोन्हे को, जंहिं वटि इल्मु कोन्हे को, उन्हनि जूं ज़िंदगियूं ॻरनि पियूं जेलनि में, इहा कंहिंजी ज़िमेवारी आहे? असांजे वकीलनि जी ज़िमेवारी आहे। ऐं वकील शहरनि में वकील मुज़ाहरो कंदा आहिनि, वकील बि एहतजाज कंदा आहिनि। सिंध जे सियासत जे मुतालिक़ सिंध जा वसीला आहिनि, यानी वसीला सिंध जा, ऐं सिंध में धारी आबादी जेको धारियुनि जो जेको रेशो आहे, इहे हिकिड़ा अहिड़ा मसइला आहिनि जिन ते असांजा वकील बि एहतजाज कनि था, करे सघनि था। यानी इहो न आहे त वकील आहियो, वकील जो मतिलबु आहे त तव्हां क़ौम जो हिकिड़ो पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर हल्को आहियो। इन करे तव्हां पंहिंजी जेका तव्हांजी ज़िमेवारी आहे वकील जी हैसियत में ऐं हिकु बाशऊर सिंधीअ जी हैसियत में, इन्हनि ॿिन्हिनि ज़िमेवारियुनि खे जेको आहे सो तव्हां निभायो। ऐं सिंध जा जेके सियासी वर्कर आहिनि उन्हनि जा केस हुजनि, आम सिंधी माण्हुनि जा केस हुजनि, ऐं उन्हनि खे वञी जेलनि में वञी करे उन्हनि जी वकालतूं कयो, उन्हनि खे जेलनि मां कढो। ऐं प्रेस क्लबनि ते बीठा हुजो सिंध जे वसीलनि जे लाइ। सिंध जी जेका मादनियात आहे, सिंध जा जेको दौलत आहे, जेका खणी ॿाहिरि जेको आहे सो पाकिस्तान जे नाले में पंजाब खणी थो वञे। यानी इहा ॻाल्हि मां बार बार चवंदो रहियो आहियां त बाबा 86% सिंध जी क़ौमी दौलत पाकिस्तान जे नाले में पंजाब खणी थो वञे, 73 जे आइन जे नाले में खणी थो वञे। हाणे हिते हिकिड़ो सिंपल जेको मां तव्हांखे ॿुधायां थो त 73 जो आइन कहिड़े तरीक़े सां सिंध दुश्मन आहे, उन जी तशरीह जेको वकील करे सघे थो उहो केरु न कंदो। यानी सिंध जे वकीलनि जी ज़िमेवारी आहे त बाबा असां त तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां ॿुधायो क़ौम खे त हिन आइन में वसीला जेके आहिनि, कुदरती जेका वसीला आहिनि, मादनियात जेका आहे उहा पाकिस्तान जे नाले में पंजाब खे ॾिनी थी वञे। सिंध जी क़ौमी दौलत जेका आहे 86% उहो पंजाब खणी थो वञे। पाकिस्तान जे बजट जो 70% सिंध मां खयो थो वञे। यानी मुआशी फुरलुट जेका आइन जे तहत थिए थी, जेका आइनी ग़ुलामी आहे, उन जी जेका उनखे डिफाइन कयो क़ौम जे अॻियां, इहो कमु वकीलनि जो आहे। इहो न आहे त 73 जे आइन जेको सिंध जे ग़ुलामीअ जो दस्तावेज़ आहे, कानूनी आइनी ग़ुलामी आहे, उनखे तव्हां पढ़ी ऐं तव्हां पंहिंजो पाण खे बि ग़ुलाम सम्झो, बजाए उन जे तव्हां क़ौम खे ॿुधायो त बाबा हिन आइन में हीअ शिक जेका आहे उहा सिंध जे सियासी जबर तौरु इस्तेमालु थी थिए, हीअ शिक जेका आहे सा मुआशी फुरलुट तौरु इस्तेमालु थी थिए, हीअ शिक जेका आहे उहा सिंध जे क़ौमी वजूद जो इनकार आहे। इन तरीक़े सां जेको 73 जे आइन में सिंध जी ग़ुलामी आहे, सियासी, नफ़्सियाती, अमली, मुआशी फुरलुट इस्तेसाल, उन जी वज़ाहत वकील ई करे सघनि था। अहिड़े तरीक़े सां जीअं मूं चयो उस्ताद आहिनि, अहिड़े ई तरीक़े सां असांजा डॉक्टर आहिनि, कारोबारी जेके माण्हू आहिनि, दुकानदार आहे। हिकिड़ो दुकानदार हाणे ॾिसो दुकान उहो पंहिंजे रोज़ीअ लाइ दुकान थो खोले, पर हिकिड़े दुकान वारे वटि हिकिड़े ॾींहं में घटि 30-40 माण्हू मुख़्तलिफ़ ईंदा हूंदा, वाक़ुफ़ अणवाक़ुफ़, को सामान वठंदो, को खंदो वठंदो। यानी उहो माण्हू हिकिड़ो कारोबारी दुकानदार जेको आहे उहो ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जी जीअं अॻे असां ओताकुर में कचहरी कंदासीं न, ईअं कोन्हे त दुकान ते वेठो हुजे कचहरी पियो करे रोज़ी रोटी छुटी, न, पर हिकिड़ो माण्हू अचे थो, 2 लफ़्ज़ बि जेकर सिंध जे मुतालिक़ तव्हां अख़बार पढ़ी, दुकान ते हिकिड़ो माण्हू वेठो आहे, अख़बार पढ़े थो, अख़बार में सिंध जे ख़िलाफ़ु का ख़बर आहे, सिंध सां ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ जी का ख़बर आहे, को बि माण्हू सामान वठणु अचे थो, तव्हां रुॻो हुनखे ॿुधायो त बाबा हे तो जेको आहे 5 किलो तुंहिंजो अटो, हे 2 किलो खंडु, हे पतीअ जो पुड़ो, पर अॼोके अख़बार में हीअ ख़बर लॻी आहे त थर में असांजा 2 मासूम ॿारड़ा बुख वॻे मरी विया आहिनि। अॼोकी अख़बार में हीअ ख़बर लॻी आहे त सिंध में जेके तेल ऐं गैस जा जेके ज़ख़ीरा लधा आहिनि, उन्हनि में मुलाज़िम जेके आहिनि उहे सिंधी नथा रखनि। यानी मौलवी साहिबु जेको आहे न, असांजा जेके मौलवी जेके यानी को मज़हबी माण्हू आहे, उहो मौलवी बि जेको आहे पंजाब मां रखनि था हाणे। यानी वसीला असांजा, तेल गैस ज़ख़ीरा असांजा, दौलत असांजी, उहा हिकु त दौलत खणी वञो, छाकाणि त 73 जे आइन में लिखियलु आहे त मादनी दौलत वफ़ाक़ जी आहे। जीअं मूं चयो न वकीलनि, इहो वकीलनि जी ज़िमेवारी आहे न, त सिंध जी जेका दौलत आहे, मादनी दौलत, सिंध जा पैदावारी वसीला जेके आहिनि उहे सिंध जा हुजणु घुरिजनि। 73 जे आइन में लिखियलु आहे वफ़ाक़ जा, त वफ़ाक़ थी विया था, हे त इमड़ा वारो कमु थियो न।
त 73 जे आइन में इन करे 73 जो आइन कहिड़े तरीक़े सां सिंध दुश्मन आहे उन जी वज़ाहत कयो। जीअं मूं चयो दुकानदार जो कमु आहे, हिकिड़ो नौजवान आहे या हिकिड़ो आम माण्हू आहे। मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां, जीअं हजम आहे न सिंध में, हजम उहो दुकानु आहे जंहिं वटि बि डेली बुनियादनि ते 15, 20, 50 माण्हू अचे थो। तमामु भला हिकिड़ा कचहरी कंदड़ माण्हू हूंदा आहिनि। जेके हजम आहे उहो एॾो त बहितरीनु कचहरी कंदड़ हूंदो आहे, छाकाणि त डेली बुनियादनि ते 50 माण्हुनि सां मिले थो, 20 माण्हुनि सां मिले थो। इन करे उन वटि जेका माना ॼाण हूंदी आहे, कचहरी जो ढंग हूंदो आहे, उहो बहितरीनु तरीक़े सां माण्हुनि खे क़ाइल करे सघे थो। मां पंहिंजी कचहरीअ खे वरी कंटिन्यू कंदुसि, थोरो मूंखे माना हे बंदि करिणो आहे।